मौला अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी खे जेकॾहिं असां ॾिसूं त इहा टोटली जेका आहे उहा हर लिहाज़ खां असांखे मुतवजा करे थी त असां उन ते अमल करियूं। जीअं हींअर मोहतरमा चयो त असीं अली जहिड़ा कोन था थी सघूं, पर हुननि जा जेके उनवानात आहिनि, जीअं अली अलैहिस्सलाम फ़साहत, बलागत, इल्म, सखावत, यतीम यावरी, मज़दूरनि जी मदद करणु, हीअ सभु जेके शोबा आहिनि इहे सभु असांजी ज़िंदगी में असांखे छिकीनि था। असीं पंहिंजे ॿारनि जी जॾहिं तरबियत करियूं था, उन खे जे साम्हूं जॾहिं असां पेश था करियूं त कॾहिं कॾहिं इहो ईंदो आहे त असां को अली जहिड़ा थींदासीं छा? जॾहिं इहा शइ फ़रार जो नमूनो आहे, इहो भॼण जो बहानो आहे, भॼण जो बहानो आहे त असीं चवंदासूं त भला अली अलैहिस्सलाम वॾो बहादुर हो। असां बहादुर उन जहिड़ा नथा थी सघूं, पर घटि में घटि उन बहादुरी जी लाइन ते हलंदासूं त घटि में घटि ज़ुल्म जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी मज़ाहिमती तौर ते शख़्सियत पैदा करे सघंदासीं। असां पंहिंजे ॿारनि जी तरबियत कंदासूं त अली जेको आहे सो आलिम हो। हाणे आलिम हो त असां अली जहिड़ो इल्मु न, असां नेजल बलागा नथा ठाहे सघूं, पर घटि में घटि असां जॾहिं ॻाल्हाईंदासूं त असां जेकॾहिं ॿाहिरि वेंदासूं त माण्हू असांजी शख़्सियत मां ख़बर वठंदा त हीउ जेको ॻाल्हाए पियो हिन जी शख़्सियत ते कंहिंजो असरु आहे। आइडियलिज़म जो ज़मानो आहे न। हाणे जेकॾहिं असीं मिसाल तौरु कंहिं अदाकार खां मुतासिर थियूं था, असां उन जहिड़ा कपिड़ा पायूं था, उन जहिड़ा वार ठाहियूं था, स्टाइलिश थियूं था, माण्हू चवनि था त तूं जेको सोचा फलाणे अदाकार जहिड़ो थो लॻी, फलाणे माण्हू जहिड़ो। असां जेकॾहिं पंहिंजी शख़्सियत में अहिड़ो बनायूं जो माण्हू ॾिसनि त हीउ जेको ॻाल्हाए पियो हिन जे ॻाल्हाइण मां अली जी ख़ुशबू पई अचे, हिन जी ज़ात मां अली अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ चले थो। ऐं अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो कौल बि आहे त जेकॾहिं को माण्हू परे खां अची रहियो हुजे, उनखे को तारीफ़ जो मोहताज न आहे, अचे पियो, तव्हां हुनजे हलण जे अंदाज़ मां ॾिसो, हुनजे सलीक़े मां ॾिसो, हुनजी शराफ़त मां ॾिसो, हुनजे हलण जो अंदाज़ ख़बर पवंदी आहे शरीफ़ाणो अंदाज़ आहे या टेढ़ो अंदाज़ आहे, त इन करे ख़बर पवंदी त हीउ अली जो पैरोकार आहे। अली त उहा शख़्सियत जेका माण्हूअ जी चाल मां ख़बर पइजी वञे त मुनाफ़िक़ आहे की न मोमिन आहे। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सॼी ज़िंदगी तमामु इंसानियत जे लाइ क़ाबिल फ़ख़्रु आहे, हुनजो हर अमल क़ाबिल फ़ख़्रु आहे। छा उन्हनि जो पंहिंजो अहिड़ो को अमल आहे जिन ते हुननि खे पाण बि पंहिंजी हयातीअ में बि फ़ख़्रु रहियो? मौला अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में जेके बि मौला अली अलैहिस्सलाम जा कारनामा आहिनि उहे सभई क़ाबिल फ़ख़्रु आहिनि, पर अली अलैहिस्सलाम कॾहिं बि पूरी तारीख़ खे ॾिसो, अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जी बायोग्राफ़ी खे ॾिसो, अली अलैहिस्सलाम पंहिंजे कंहिं बि कारनामे ते पाण पंहिंजी ज़ुबान सां फ़ख़्रु कोन कयो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। अली अलैहिस्सलाम काबतुल्लाह में पैदा थिया, इहो वॾो फ़ख़्र जी ॻाल्हि आहे, मगर अली अलैहिस्सलाम पूरी तारीख़ इंसानियत, तारीख़ बशरियत, चाहे हर मकतब फ़िक्र जी तारीख़ खे ॾिसो, अली अलैहिस्सलाम ते फ़ख़्रु कोन कयो आहे। उन खां पोइ अली अलैहिस्सलाम जेकॾहिं ख़ैबर खे फ़तह कनि था, तमामु वॾी ॻाल्हि आहे, बदर खे, उहद खे, तंहिंखां पोइ जेको सो ख़ुदि जेका दावा कनि था, जेका अंबिया खां वठी कंहिं बि इहा कोन कई त सलूनी क़बलन तफ़क़िदूनी, पुछो मूंखां उन खां अॻु में जो आउं तव्हां में मौजूदु न हुजां, अना आरफ़ु समावात वमा फिल अर्ज़, ऐं ज़मीन जे रस्तनि खां वधीक आसमान जे रस्ता वधीक ॼाणा थो। यानी एॾो वॾो सुवाल जो कंहिं कोन कयो त पुछो मूंखां, केरु कहिड़ो बि सुवालु पुछे, चाहे फिज़िक्स जो पुछे, चाहे बॉटनी जो पुछे, चाहे फिज़ियोलॉजी जो पुछे, कहिड़ो बि सुवालु पुछो, माण्हुनि कया आहिनि, माण्हुनि सुवाल कया, माण्हुनि जेको ज़ुलॉजी जा सुवाल बि कया आहिनि, सर्च जो वक़्तु न आहे त सभई सुवाल कया, पर अली कॾहिं कोन चयो त आउं उहो आहियां जंहिं सलूनी दावा कई। यानी ज़िंदगीअ जा जेके बि शोभा आहिनि अली अलैहिस्सलाम कोन कयो। अली अलैहिस्सलाम जेकॾहिं फ़ख़्रु कयो आहे त फ़क़ति जेकॾहिं असीं ॾिसूं था त अली अलैहिस्सलाम हिकिड़ो ख़ुदाबंदी आलम सां मुख़ातिब थी चवे थो, फ़ख़्र जी ॻाल्हि जेका करे थो। हालांकि हीअ सभु कम करण खां पोइ जॾहिं शहीद थियनि था, जो ज़रब लॻे थी, तॾहिं चवनि था फुज़्तो बि रबिल काबा, काबे जे रब जो कसम अॼु आउं कामयाबु थी वियुसि। यानी पूरी ज़िंदगी ते नज़र रखनि था त मुंहिंजी सॼी ज़िंदगी में आउं अॼु इहो चवां थो त को झोल कोन्हे, मूं कंहिंजो हक़ु कोन खाधो आहे, मूं कंहिंसां नाइंसाफ़ी कोन कई आहे, पर उन ते बि फ़ख़्रु कोन था कनि, कामयाबु थियो आहियां, मगर हू जेको आहे सो मगर फ़ख़्रु छा था कनि, इलाही कफ़ा बि इज़न, ख़ुदाया मुंहिंजे लाइ, मुंहिंजी इज़त जे लाइ इहो ई काफ़ी आहे त अन अकून लका अबदन, मुंहिंजे लाइ इज़त वॾे में वॾी मुंहिंजी इज़त इहा आहे, मूं जेके कमाल कया उहे न, उन्हनि ते फ़ख़्रु कोन थो करियां, उहा मुंहिंजी इज़त इहा आहे त अन अकून लका अबदन, मुंहिंजे लाइ इज़त इहा आहे त आउं तुंहिंजो अब्द आहियां, ख़ुदा जी अबदियत ते। यानी ॿिया जेके बि कमालात आहिनि उन सभिनी ते फ़ख़्रु कोन था कनि, पर फ़क़ति तूं मुंहिंजो, आउं तुंहिंजो अब्द आहियां, मूंखे हुन ते फ़ख़्रु आहे। वरी चवनि था इलाही कफ़ा बि फ़ख़्रनि, ख़ुदा मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे अन तकून अली रबन, मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे त तूं मुंहिंजो रब आहीं।
आउं तुंहिंजो अब्द आहियां, मुंहिंजी अबदियत आहे जो आउं तुंहिंजो अब्द आहियां ऐं तूं मुंहिंजो जेको आहे सो रब आहीं। यानी पूरी ज़िंदगी खे वहदानियत में, रबूबियत में, त मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेका सो हिकिड़े क़िस्म जी डोनेटेड थियल आहे, डेडिकेटेड आहे पूरी ज़िंदगी तुंहिंजी अबदियत जे लाइ, तुंहिंजी रबूबियत खे मञाइण लाइ। ऐं अली अलैहिस्सलाम जी सॼी ज़िंदगी, चाहे जंग हुजे, चाहे इल्मु हुजे, ऐं उनजो औलाद क़ुर्बानियूं ॾिनियूं, चाहे करबला हुजे, शाम हुजे, जिते जिते बि अली जी धीअ जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जिते बि तकरीर करे थी, पहिरीं ख़ुदा जी किबरियाई जो ज़िक्र करे थी। ईअं कोन थी चए त असांखे हिते मुसीबतूं आयूं, असां क़ैद आहियूं, असांजा हथ ॿधल आहिनि, असांखे बाज़ारनि में आंदो वियो, न, पहिरीं ख़ुदा जी रबूबियत। यानी यज़ीद जी दरबार में बि जेके तकरीर करे थी त पहिरीं ख़ुदा जी रबूबियत। यज़ीद सवाल थो करे त तो करबला खां शाम ताईं छा ॾिठो, त हीअ अली जी जेका फ़ख्र जी ॻाल्हि पियो करियां उन जी तसलसल सां, त तव्हां करबला खां शाम ताईं छा ॾिठो, त जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा चवे थी मूं करबला खां शाम ताईं ख़ुदा जे जलवनि खां सवाइ ॿियो कुझु कोन ॾिठो। इहा ॻाल्हि फ़ख्र जी आहे। ऐं अली अलैहिस्सलाम ॿियूं जेका फ़ख्र जी ॻाल्हि थो करे त ख़ुदि चवे थो मूंखे हिन ॻाल्हि ते फ़ख्र आहे। त कलाम मजीद जी हिकिड़ी आयत आहे, कुल कफ़ा बिल्लाहि शहीदन बैनी व बैनकुम व मन इंदहु इल्मुल किताब, त ऐं रसूलनि खे चओ कुल कफ़ा बिल्लाहि शहीदन बैनी, त आऊं तव्हांजी जेको गवाही जे लाइ हिकिड़ो अलाह काफ़ी आहे, ॿियो उहो आहे जंहिं वटि किताब जो इल्मु आहे। किताब जो इल्मु आहे। हाणे किताब जो इल्मु जेको कंहिं वटि आहे, आसिफ बिन बरखिया जे तख़्ते बल्कीस खे आंदो, उन खां पोइ चयो वियो त तूं जेको तख़्त आणे सघे थो, त उन इहो चयो क़ुर में आहे त काल लज़ी इंदहु इल्म मिनल किताब अना आतिक भई क़ब्ल यरतद व इलैका तरफ़ुक, चयो उन शख़्स जंहिं वटि किताब मां कुझु इल्मु हो, कुझु इल्मु हो, उन चयो त तख़्ते बल्कीस खे हज़ारे मेलनि तां घुराए सघां थो अख पिलक में, मगर उन वटि थोरो इल्मु हो। मगर अली अलैहिस्सलाम फरमाइनि था त आऊं जेको आहे सो कुल किताब जो आलिम आहियां, ऐं उन में रसूल जी गवाही लाइ क़ुर चवे थो, ख़ुदा चवे थो हिकिड़ो गवाह ख़ुदा आहे, ॿियो जंहिं वटि किताब जो इल्मु आहे ॿियो अली आहे। त हू चवे थो मूंखे इन ॻाल्हि जो फ़ख्रु आहे त रसूलुल्लाह जी शाहिदीअ लाइ, गवाही जे लाइ, रिसालत जी गवाही जे लाइ हिकिड़ो ख़ुदा आहे ऐं ख़ुदा सां गॾु मुंहिंजी गवाही आहे। इहा ख़ुदाबंद आलम जी रबूबियत पई जॻह ते आहे, मगर गवाहनि में हिकिड़ो आऊं गवाह आहियां, ॿियो ख़ुदा गवाह आहे। इहो मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। त अली अलैहिस्सलाम जी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा जेकॾहिं असीं ॾिसूं त दुनियावी सियासतनि जे हवाले सां न, दुनियावी मर्तबनि जे हिसाब सां न, अली जी पूरी ज़िंदगी ख़ुदा जी वहदानियत जे चौगिर्द मर्कज़ महवर बनियल आहे। इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ॾाढो बहितरीन नमूने ज़हीर साहब असांखे सम्झायो ऐं इन शइ, इन सवाल खे बयानु कई, इन जे जवाब खे।